एक्सेट्रा ईअं ठाहियो आहे जेको बाक़ी अॼोको ॾींहं जो कमु रहियल आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त अॼोके ॾींहं जा मौज़ू बुनियादी तौर ते ॿ हुआ या ॿ आहिनि। हिकिड़ो मौज़ू हो त फ़लसफ़ो त वसी मौज़ू आहे, सब्जेक्ट आहे, जिन तमामु घणी शाखूं आहिनि ऐं जंहिंमें घणा सब शोबा आहिनि। असां हिते अॼु मेटीरियलिस्ट फिलॉसफी खे टच कयो, माना उहा फिलॉसफी जंहिं हिन काइनात फितरत ऐं ज़िंदगीअ खे मेटीरियलिस्टिक लेंस सां ॾिसणु शुरू कयो ऐं सम्झणु शुरू कयो आहे। ऐं असां तफ़सील तरह ॻाल्हियूं कयूं थी, थोरी ॼण ॻाल्हि रहे थी हुनजी, पर दरअसल इहा ई सॼी रिवायत आहे जंहिं फ़लसफ़े जे ज़रिए ऐं साइंटिफिक फिलॉसफी जे ज़रिए दरअसल साइंस जा बुनियाद रखिया हुआ। यानी साइंस का ओचिती कोन आई, साइंस बि इन सॼे सफ़र मंझां डेवलप थी ऐं अॼु उहा किथे बायोलॉजी आहे, किथे फिज़िक्स आहे, किथे केमिस्ट्री आहे, किथे मैथमेटिक्स आहे। पर जेको तव्हांखे मूं हीउ दौरु ॿुधायो, इहो दौरु गॾियल दौरु आहे जंहिंमें सभु शयूं पाण में गॾु हुयूं। असांजी हाणे सलाह इहा आहे त जेको रहियल पार्ट आहे जीअं त उहो बि उनजी कंटिन्यूटी आहे, त इन करे उनखे असां साॻे फ्लो में पूरो करे पोइ सवाल जवाब वठी चांहि वग़ैरह पी अॼो ॾींहुं पूरो, इहो ठीकु आहे न, त इनखे वधीक बहितर रहंदो। जेके बि तव्हांजा सवाल आहिनि, सवाल हिकिड़ो बि ज़ाया न थींदो, हींअर खणिबा न सुभाणे सुबुह जो खणिबा, पर सवाल सभई एड्रेस थींदा। इन करे सवाल पंहिंजे लिखी रखो या ज़हन में रखो त उनखे पोइ खणंदासीं। सो हाणे असां अचूं था पंहिंजे साॻे तसलसल सां उन मौज़ू ते। त मूं तव्हांखे तमामु तफ़सील सां ग्रीको रोमन थॉट में थैलिस खां वठी वेंदे एपिक्यूरस ऐं लुक्रेशियस जे थॉट ताईं असां आयासीं त इहा सॼी फिलॉसॉफिकल साइंटिफिक इंक्वायरी फ़लसफ़े में कीअं थी ऐं उनजा सुवाल कहिड़ा हुआ ऐं कहिड़ा नतीजा कढिया उन्हनि ऐं कीअं कंट्रीब्यूट कयो हुननि हिन ह्यूमन थॉट जी डेवलपमेंट खे। ऐं रुगो थॉट खे कंट्रीब्यूट कोन कयो, जेको इंसान जो जेको कॉस्मोलॉजिकल या नेचुरलिस्टिक जेका अंडरस्टैंडिंग आहे उन्ही खे हिकिड़ो मेटीरियलिस्टिक ऐं साइंटिफिक बुनियादु फ़राहम कयो। मतिलबु माण्हू या बि दुकान आहे, अञा माण्हू लॻो पियो हुजे त मां रूह आहे न आहे, अञा बि लॻा पिया आहिनि माण्हू, घणनि खे सम्झ में अञा बि ॻाल्हि न आई आहे, पर जिन खे शौक़ु आहे ऐं जिन ताईं ॻाल्हि पहुती आहे उहे सम्झी विया आहिनि। इन करे इहो सॼो दौरु आहे। हाणे जेकॾहिं इन सॼी ॻाल्हि ॿोल खे मां कंक्लूड कयां, जेका सॼी ॻाल्हि कईसूं तक़रीबन 3 कलाक जी गुफ़्तगू रही, उन कंक्लूड कयां मां चंद स्टेटमेंट्स जे फॉर्म में या चंद नतीजनि जे फॉर्म में, तव्हांखे सवलाई थींदी उनखे कंक्लूड करण में ऐं पोइ अॻिते वधूं था। माना बेसिक छा साबित थियो इन सॼी ॻाल्हि मां, कहिड़ा कंक्लूजन्स आहिनि। नंबर 1, मादो मैटर जंहिं मां हीअ सॼी काइनात ठहियल आहे उहो लाफ़ानी आहे, उहो अज़ली ऐं अबदी आहे, न उन जो को आगाज़ आहे न उन जो को हतमी अंजाम आहे। उहो पंहिंजा मज़हर मटाईंदो रहे थो, उहो पंहिंजी शिकलियूं मटाईंदो रहे थो। कॾहिं गैसिस जी तब्दीलियुनि जे करे, पर पाण में वेठा आहियूं जेकॾहिं हाइड्रोजन न मिलंदा ऑक्सीजन पाण में त पाण हुजूं था। हीअ सिंपल ॻाल्हि था कयूं। हिन नेचर में हिन टुकड़े धरती जे ते इतफ़ाक़ न थिए हा ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन जो पाण में मिलाप जो, त कुझु बि न हुजे हा। सॼी हयाती लाइफ पाणी ऐं ईअं ॿिया सफ़र आहिनि।
तो हिकिड़ो इहो मादो अज़ली आहे गैर फ़ानी आहे। नंबर 2 जेके नतीजा हुननि जा कढियल आहिनि, मां उहे ॻाल्हि थो कयां। मां अॼु ॻाल्हि कोन थो कयां त मां 21st सेंचुरी में बि थो चवां। इन सॼे दौर जा नतीजा कहिड़ा आहिनि? मादो ज़मान ऐं मकान में फैलियल आहे। मादो टाइम एंड स्पेस में फैलियल आहे। ज़ाहिर आहे मादे खे तव्हां कीअं कंदव लोकेट, हूअ क्लासिकल सेंस में। हाणे त क्वांटम फिजिक्स अॻिते वधी वई आहे ऐं हाणे त मादे जा मज़हर ऐं सूरतूं घणियूं ॿियूं बि आश्कार थी वियूं। पर उन ज़माने जे ताईं, उन ज़माने जो इंसान, इहा वॾी ॻाल्हि हुई त हू मादे खे एतिरो सम्झी चुको हो जो उहो मादे खे ज़मान ऐं मकान में लोकेट करण जी पहुतो कंक्लूजन ताईं। इहा वॾी ॻाल्हि हुई। जीअं मूं तव्हांखे मिसाल ॾिनो पार्मेनिडिस जो, चई त तीर जेको आहे इहो लॻे थो त इहो मूव पियो करे, पर मूव कोन पियो करे। छो त हिकु लम्हे में, हिकु ज़मान में त हिकु मकान में हूंदो। जॾहिं हिकु ज़मान में हिकु मकान में हूंदो ऐं हिकु ज़मान में ॿिनि मकाननि में न हूंदो त हरकत कीअं थी? ईअं हुन चैलेंज कयो हरकत जे नज़रिए खे, जेको दुरुस्त न हो, पर हुनजी बराबरि हिकिड़ो पासो आंदो न हो। टियों नतीजो हुननि इहो कढियो त मादो हरकी आहे। हरकी माना काइनेटिक आहे। हरकी माना जामिद न आहे, बीठल न आहे। मादो मैटर हरकी आहे, माना काइनेटिक आहे, मूविंग आहे। ऐं इहा जेका हरकियत आहे, जेका नेचर आहे, काइनेटिक नेचर आहे हुनजी, इहा हुनजे अंदरि रखियल आहे। इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे। माना मादे जो हरकी हुजणु या काइनेटिक हुजणु या मूविंग हुजणु हर वक़्तु हरकत में आहे। ऐं मादो असां तव्हां वांगुरु सुस्त बि न आहे जो 10 मिंट इलेक्ट्रॉन प्रोटॉन बसि करे वेही रहो। काइनात में हाणे इहे लफ़्ज़ त खाली असां इस्तेमालु कयूं, उन ज़माने में एतिरा लफ़्ज़ कोन थिया आहिनि। असां काइनात जो लफ़्ज़ एॾो लफ़्ज़ जदीद लफ़्ज़ आहे, माण्हुनि खे ख़बर ई कान्हे काइनात कहिड़ी थींदी आहे। दिलेरी को कहिड़ी कहिड़ी चोई न हुन का दुनिया सभु ख़्याल आहे। इन करे जेके लफ़्ज़ इस्तेमालु था कयूं हुननि कोन कया, मतिलबु हो त जंहिंखे हू काइनात जग ॼाण कंदा। फितरत हुननि जो जेका फितरत में तब्दीली आहे उहा मादे जी हरकत जो नतीजो आहे। इएं न आहे त पोइ मादे जी हरकत खां सवाइ बि फितरत में तब्दीली ईंदी आहे। ऐं आख़िरी ॿ ॻाल्हियूं चयूं, कंक्लूड कयूं, उहे सवली तौर ते लॻे। हुननि चयो त को बि आफ़ाक़ी ज़हन हुन काइनात में कमु थो ऐं हिन आलम जो को बि तय थियल मक़सदु न आहे। इहो उन्हनि कढी मोहम्मद तहज़ीब जे फ़लसफ़े में इहो फ़लसफ़ी खे वधीक स्ट्रॉन्ग चवणु। हाणे तव्हां इमेजिन करे सघो था त जेका बि मॉडर्न साइंस आहे उहा इन्हनि खां सवाइ कोन थी सघे। इहे इहे सभु जेके तव्हां साम्हूं ॻाल्हियूं कयूं, इहे कंक्लूजन्स हुया। ऐं जिन जदीद इंसानी फ़िक्र जी तारीख़ में साइंटिफिक थॉट खे, साइंटिफिक मेथड खे, साइंटिफिक इंक्वायरी खे ऐं साइंस जा बुनियाद रखिया।